लाड़काने शहर के मरकज़ी इलाइक़े में मौजूद जना बाग जेको कंहिं दौर में नवाब वली मोहम्मद खान जी मिल्कियत हूंदो हुयो, जंहिं जी वफ़ात खां पोइ संदसि मयत खे ताबूत में बंदि करे हिन बाग जे हिक हिस्से में आरज़ी तुरबत में रखी उन जे मथां हिक बिल्डिंग ठाही वई हुई। फारसी ज़बान में तजर जो मतिलबु आरज़ी आरामगाह आहे। इन लाइ हिन इमारत ऐं बाग ते बाद में इहो ई नालो पइजी वियो। नवाब वली मोहम्मद खान लाड़काने जो गवर्नर हुयो, जेको हैदराबाद जे वेझो टंडो वली मोहम्मद खान जो हुयो। संदसि जनम 1783 में थियो। नवाब वली मोहम्मद खान खे सिंधु दरिया जे ओलहे तरफ़ चांडका परगणे जो इंतज़ाम ऐं हिफ़ाज़त जो फ़र्ज़ सौंपियो वियो। चांडका परगणो मौजूदा लाड़कानो, दादू ऐं सखर ज़िलनि ते मुश्तमिल हुयो। हिन पंहिंजे दौर में लाड़कानो खे ख़ुशहाल बणाइण में वसां कोन घटायो। 1832 ईस्वी में संदसि वफ़ात खां पोइ नवाब जी मयत खे हिक ताबूत में रखी उन खे तजरबाग में आरज़ी तौर दफ़नायो वियो त जीअं संदसि वारस लाड़कानो पहुचनि ऐं आराम सां कंहिं मुनासिब सवारी जो बंदोबस्त करे मयत खे खणी वञनि। कुझु महीननि खां पोइ संदसि पुट अहमद खान पंहिंजे वालिद जी मयत खे तजरबाग वारी जाइ वटां कढी वञी लिगारियुनि जे आबाने कब्रिस्तान पठान कॉलोनी हैदराबाद में दफ़नायो। पाकिस्तान ठहण खां पोइ उन खे जना बाग जो नालो ॾिनो वियो हुयो, जॾहिं त कुझु क़ौम परस्त धड़नि उन बाग खे होशू पार्क जो नालो पिणु ॾिनो हुयो। जॾहिं त हिन बाग जे असुल वारिस नवाब वली मोहम्मद खान लिगारी जो नालो किथे बि वरितो कोन थो वञे, जॾहिं त हिन शहर जी तामीर ऐं तरक़ी में संदसि वॾो किरदारु रहियो आहे। इन चौरस इमारत में हिकु ख़ासि सुफ़ो आहे, जॾहिं त इन जे ॿिन्ही तरफ़नि खां गैलरियूं आहिनि। बिल्डिंग जे चौतरफ़ 2 फुट ताईं पत्थर जी कटिंग जो ख़ूबसूरत कमु थियल आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर में हिते ख़ूबसूरत नक़ाशी सां साग जा दरवाज़ा ठाराए हणाया विया हुआ। ही इमारत पंहिंजे नाले तजर जे निस्बत जियां पंहिंजी तारीख़ में सदाईं आरज़ी रही आहे। अंग्रेज़नि जे दौरे हुकूमत में 1881 ईस्वी धारे इहा रिकॉर्ड ऑफिस जे तौर ते इस्तेमालु कई वेंदी हुई। उन खां 3 साल बाद 1884 ईस्वी में सिंध जे कमिश्नर आर जाइल्स जे नाले ते हिते जाइल्स लाइब्रेरी क़ाइमु कई वई हुई, जेका उन वक़्तु शहर जी अहम तरीन लाइब्रेरी सम्झी वेंदी हुई। विरहाङे खां पोइ न रुॻो हिन लाइब्रेरी जो नालो तब्दील करे जना लाइब्रेरी रखियो वियो, पर इन बाग जो नालो पिणु बदिलायो वियो। साल 1957-58 ईस्वी में तजर बिल्डिंग जे साम्हूं टाउन हॉल जी इमारत तामीर थियण ते लाइब्रेरी जो तमामु सेटअप ओॾां मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त तजर बिल्डिंग जे अंदरि मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ मामला अॾिबा रहिया। हिक दौर में हिते लोकल ब्रॉडकास्टिंग स्टेशन पिणु क़ाइमु कई वई हुई। उन खां पोइ काफ़ी वक़्त खां बंदि पियल रही ऐं हाणे हिन बिल्डिंग में सक़ाफ़त, सियाहत ऐं नवादरात खाते हुकूमत सिंध तरफ़ां तजर बिल्डिंग सिटी म्यूज़ियम क़ाइमु कई पई वञे, जंहिंजो काफ़ी कमु मुकमिल थी चुको आहे। ऐं जल्द हीअ म्यूज़ियम लाड़काने जे आवाम लाइ खोली वेंदी, जेका तफ़रीह ऐं मालूमात जो ज़रियो बणिबी। हीअ जेका लाड़काने में मौजूदु आहे तजर सिटी म्यूज़ियम जे नाले सां तयारु थी रही आहे। इहा जॾहिं लाड़काने में नवाब वली मोहम्मद लिगारी गवर्नर थी आयो त 1788 में उहो हिते आयो ऐं हुन पंहिंजे वेहण जे लाइ ऑफिस जी चइजे उहा ठाही न। पोइ हिकिड़ो शाइर बि हुयो ऐं सुठो गवर्नर हुयो लाड़काने जो। हुते वेही करे पंहिंजा ऑफिस जा कमकारी कंदो हुओ ऐं शाइरी बि कंदो हुओ ऐं ॾाढी सुहिणे नमूने सां उन दौर में हीअ बिल्डिंग ठही तयारु थी। गुज़ारे जॾहिं हिते त हुनखे अमानत तौरु हुनखे हिते ई रखियो वियो इन बिल्डिंग में। पोइ हुनजे पुट 1.5 साल खां पोइ हुनजो नर्स चइजे उहो हुतां कढाए ऐं हैदराबाद में जेका पठान कॉलोनी आहे उते हुन दफ़न करायो ऐं उते हुनजो हिकिड़ो नंढो सुहिणो रोज़ो ठहियलु आहे। उनखां पोइ लाड़काने जी लोकल ट्रांसमिशन हितां नशीब थींदी। शहर में लाउड स्पीकर लॻल हूंदा हुआ ऐं हितां उन दौर में चेंजर या फ़ोन जे ज़रिए रिकॉर्ड हलंदा हुआ ऐं ख़बरूं बि त नशर कई वेंदियूं हुयूं।
ऐं इहो मूंखे यादि आहे त सिकंदर बशकलू ॿुधायो त मां बि हिते कंपेयरिंग कंदो हुउमि रेडियो स्टेशन ते जेका लोकल ब्रॉडकास्टिंग जे नाले सां उन वक़्तु मशहूरु हुई। पोइ वरी असांजे कल्चर डिपार्टमेंट खे जॾहिं हीअ शयूं मिलियूं, नवादरात खातो इंटेक शयुनि जो जेको आहे सिंध कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां उन्हनि खे थोरो संभालियो वरी ऐं काफ़ी सालनि ताईं साईं असांजे मंज़ूर नासिर साहिब खे इहा जुस्तजू हुई, इहा उणितूं हुई त लाड़काणे जे शहर में हिकु पुराणी तारीख़ी हिकिड़ी इमारत मौजूदु आहे, हिन में छो न हिकिड़ी म्यूज़ियम ठाहिजे जंहिंमें लाड़काणे जे हवाले सां कल्चरल शयूं ऐं एंटिक शयूं जेके मौजूदु आहिनि असां वटि सिंध में, जंहिंमें सिंध जो रस्म रवाज जूं शयूं आहिनि, सिंध जे ॿाहिराड़ी जूं शयूं आहिनि, लाड़काणे जे ओसे पासे जे रांदि जूं शयूं आहिनि उहे हुन में रखजनि ऐं शख़्सियतुनि जूं तस्वीरूं लॻायूं उते। हिन वक़्तु कमु हली रहियो आहे, काफ़ी कमु अध खां वधीक कमु हिते बहरहाल म्यूज़ियम में थी वियो आहे। इंशाअल्लाह कुझु महीननि जे अंदरि हीअ म्यूज़ियम शहर जे लाइ ॾाढी सुहिणी ख़ूबसूरत विच शहर में सिटी तजर सिटी म्यूज़ियम जे नाले सां इंशाअल्लाह अव्हां जे घुमण जे लाइ तफ़रीह लाइ बहितरीनु साबित थींदी। दोस्तों तव्हांखे अगरि असांजी हीअ वीडियो पसंदि आई आहे त कमेंट्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं असांजे पेज खे ज़रूरु फॉलो कंदा।